अस्सलाम वालेकुम सजणो। प्रोग्राम सूरत हर ख़या सां गॾु आऊं तव्हांजो मेज़बान नवीद गोहर तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, बशर्त आवाज़ बि अहिड़ो हुजे जेको रूह खे राहत पहुचाए। पर जेॾे आवाज़ बेसुरो ऐं शाइरी वाहियात हुजे त उहा मौसीक़ी रूह खे राहत पहुचाइण बजाए जिस्म लाइ अज़ाब साबित थियो पवे थी। नाज़रीन, गायकी हवाले सां अॼु तव्हांजी मुलाक़ात अहिड़े फ़नकार सां कराए रहिया आहियूं जेको हमेशह तारीफ़ जो मोहताज रहियो आहे। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में अची रहियो आहे मिस्टर जुगारी फनकार। दासी है कर बाहे बारे जेल विद्वान लाए, कदी दासी है कर बाहे बारे जेल विद्वान लाए। साईं फनकार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते असां वटि स्टूडियो में आया आहियो। महिरबानी तव्हांजी आहे त तव्हां असांखे हिते घुरायो आहे। न साईं, असांखे के ख़तमे जी दावत में बि नथो घुराए। साईं फनकार साहब, तव्हांखे ॻाइण जो शौक़ु नंढे हूंदे खां हो या माशाअल्लाह तव्हां आक़िल ऐं बालिग़ थी पोइ करे आहियो? साईं, ॻाइण जो शौक़ु मूंखे नंढे हूंदे खां सो साईं, जॾहिं स्कूल वारे ज़माने में पढ़ण जो सभु आजॾो होसि त मास्तर मूंखे मारींदो हो, तॾहिं बि आउं सुर करे रहंदो हुउसि। ऐं मास्तर मूंखे चवंदो हो, छड़ा तूं हिकु न हिकु ॾींहुं फनकार ज़रूरु थींदे। बसि त बाबा उस्ताद हो, पिट लॻी वई, थी वियासीं फनकार। अच्छा, तव्हां ॻाईंदा त सुर सां आहियो पर रोंदा बि सुर सां आहियो, सो भला कीअं? साईं, इहो त आउं तव्हांखे थोरो चुंगाए ॾेखारींदुसि। माशाअल्लाह माशाअल्लाह, आवाज़ तव्हांजो तमामु प्यारो आहे। भला तव्हां इहो ॿुधाईंदा त तव्हां कीअं फनकार थिया आहियो ऐं तव्हां पंहिंजे पाण खे कीअं मञायो आहे? फनकार थियण को मुश्किल ॻाल्हि थोरी आहे। ऐं वटि को ढोल ढगो आहे, उनखे विकिणी करे टीशर्ट कंपनी वारे जे रास्ते में अची सघो था। न साईं, न, मूंखे फनकार थियण जो को शौक़ु न आहे। नई वरी हिन ग़रीब आवाम मुंहिंजो को ॾोह कयो आहे। ॻाल्हि न शौक़ु जी, तव्हांजी मर्ज़ी। फनकार साहब, तव्हां ते इहो इल्ज़ाम दुरुस्त आहे तव्हां इंडियन धुननि ते पंहिंजा सिंधी गीत ॻाईंदा आहियो? दरअसल ॻाल्हि छा आहे जो इंडिया वारा असांजा धुन चोरी न कनि, असीं बि इंडिया जे धुननि ते गीत ॻाइण छॾे ॾींदासीं। चइबो तव्हां बि जवाबी कार्रवाई था कयो। फनकार साहब, तव्हां कहिड़े फनकार खां सिखिया वठी करे हिन ग़रीब आवाम लाइ अज़ाब बणिया आहियो? से माफ़ कजो, मूंखे उस्ताद माण्हू मना करे वियो आहे, हू पाण रहियो न आहे, हाणे आउं हुनजो नालो छो वठां? फनकार साहब, जेकॾहिं तव्हां फनकार न हुजो हा त पोइ अॼुकल्ह छा हुजो हा? ए साईं, फनकार न हुजां हा त धाड़ा हणा धाड़ा पासे को पुलिस वारो त कोन्हे। फनकार साहब, तव्हां खां हिकु ज़ाती ऐं दिलचस्प सवाल। जेकॾहिं सकाफ़त खांसे वारा सभिनी फनकारनि जे ॻाइण ते पाबंदी लॻाई छॾीनि ऐं तव्हां मां हथु कढी छॾीनि त पोइ तव्हां छा कंदा? ए साईं, ये धमकी ॿियनि खे ॾेई ॾियारे, जॾहिं सकाफ़त खाते वारा खणी निकिरनि त एक ॾेढ खण ज़मीन आहे, एॾी वञी खणींदुसि हा। फनकार साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां वटि आया आहियो। हाणे असांजी तरफ़ां तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां वञी सघो था। साईं, ठीकु आहे, दुश्मन हाणे जो मुज़ाहिरो त हाणे कंदुसि। जेल विद्वान लाए, कदी दासी है कर बाहे बारे जेल विद्वान लाए, ओ गोठ वॾे ते कबा धमाका, बुद्धंत जानी पाण तूं आचा, कदी दासी है कर बाहे बारे जेल विद्वान लाए, कदी दासी है कर बाहे बारे जेल विद्वान लाए। साईं, कहिड़ा हाल ख़ुशि आहियो? साईं, हिते ढाले लॻी पनाह वरितो आहे स्टूडियो में, तव्हां कोशिशि करे थोरो जल्दी अचो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जान चुकी थिया न। ॿ टे ॿिया महिमान हिते स्टूडियो में गॾु थिया त पोइ स्टूडियो सां कावड़िया बि कोन वठंदा।
नाज़रीन जेसिताईं तव्हां लाइ हिकु सुठो फनकार ॻोल्हियूं तेसिताईं पंहिंजे मेज़बान नवीद गौहर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।